स्कॉर्पियो अक़रब 6 जून खां वठी 20 जून भरपूर असरु ॾींदो। 8हें घर में नओं चंड अची रहियो आहे। तव्हांजा ख़तरा टलिजी वेंदा। बीमारियूं, ख़ौफ़, वहम ऐं विसवसा ख़तमु थी वेंदा। कामयाबियूं मिलण वारियूं आहिनि। तव्हांजी तवानाई ऐं ताक़त में इज़ाफ़ो थी रहियो आहे। काफ़ी अरसे खां पुरजोश तरीक़े सां कंहिं प्रोजेक्ट ते कमु कंदा रहिया आहियो, उहे फ़ाइदा न मिलिया आहिनि। मायूस थी विया आहियो। हाणे कुदरत तव्हांजी मदद करे रही आहे। तव्हांजी माज़ीअ जी उहा महिनत जंहिंजो जून में अचानक फ़ाइदो मिलंदो। रूहानी तरह अल्लाह सां राब्तो जारी रखंदो ऐं तव्हां पंहिंजे आङुरियुनि जी प्रिंट, जेकॾहिं तव्हां मर्द आहियो त साॼे हथ जी प्रिंट ऐं औरत आहियो त खाॿे हथ खे मस लॻाए प्रिंट पेपर ते लॻाए उन प्रिंट ते अल्लाह लफ़्ज़ पढ़ंदा। पंहिंजे नाले जे अदद मुताबिक़ या वरी घटि में घटि 9 तस्बीहूं या 11 तस्बीह पढ़ी फिंगर प्रिंट ते दम करियो ऐं उहा दुआ घुरो त या